सिंधु सभ्यता के वारसनि खे दरावड़ नस्ल जा करार ॾियण बि आर्यन जे हमले बाबति जोड़ियल इन मफ़रूज़े खे जवाज़ बख़्शणु हुयो, जंहिं मूजिबि आर्यन जे हमले वक़्तु जेकी देस धणी हितां लॾे वञी ॾखिण हिंदुस्तान में आबाद थिया, इहे मौजूदा दरावड़ नस्ल सां वास्तो रखनि था। हिते सुवाल थो पैदा थिए त जिन माण्हुनि मुंहिंजे दड़ जहिड़ी शानदार शहरी तहज़ीब खे जनमु ॾिनो, से आख़िरकार इन साॻी तहज़ीब जो फहिलाउ ॾखिण हिंदुस्तान यानी तमिलनाडु ऐं दरावड़ी इलाइक़नि में छो न करे सघिया। हिननि तमिलनाडु, तेलुगु, कर्नाटका में हड़प्पा, मोहनजोदड़ो ऐं चांगो जे दड़े जहिड़ा सुधरियल शहर छो न ॾिया। हिन वक़्त ताईं क़दीम आसारनि जे माहिरनि खे ॾखिण हिंदुस्तान मां अहिड़ी कंहिं बि सुधरियल तहज़ीब जा आसार न मिलिया आहिनि जिन जो सिंधु सभ्यता जे तहज़ीब सां को लाॻापो ज़ाहिर थी सघे। इन करे यूरोपीय ऐं ख़ासि करे जर्मन आर्कियालॉजिस्टनि तरफ़ां सिंधु सभ्यता जे वारसनि खे दरावड़ करार ॾियण पोयां आर्यन जे हमले वारे मफ़रूज़ खे सच साबित करण जी कोशिश हुई, जंहिंखे अॻिते हली इंसानी इल्म ऐं क़दीम आसारनि जे माहिरनि सबूतनि सां रद्द करे छॾियो आहे। इहा ॻाल्हि जदीद ऐं ताज़ी थियल तहक़ीक़ जे बुनियाद ते साबित करण जी कोशिश कई वई आहे त सिंधु सभ्यता जा वारस दरावड़ी नस्ल जा न हुया, पर हू हिन धरती जा आॻाटे सिंधी नस्ल जा माण्हू हुया। सिंधु सभ्यता दरावड़ी तहज़ीब न, पर असुल सिंधु माथिरी जी तहज़ीब आहे, जंहिं हिन ई माथिरी में पंहिंजे इर्तिक़ा जा ॾाका तय कया।